समाज सिंधी माण्हू आहे जेको रुगो होटलनि ते वक़्तु में थो हीअं थो करे इन क़िस्म जी ॻाल्हि आहे नी मां भाउ ॿिया दोस्त वेठा आहिनि मूंखे चई त ईअं घणो ख़र्चु कई अथई मूं चयो 1300 हे मानी खाईंदासीं इहो कैलकुलेट करे घर पहुचे घणो थो मुंहिंजो 1500 रुपया थी यार ॻोठ जो हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं हर का आहे खाटी खणी हले छा करे शाम जो 30 रुपए में कप कट चांहि जो ऐं अधु कलाक जलाल ॿुधाईंदा असां सभिनी ॻाल्हि लॻी त हुन जा जेके माना समाज खां जेके रबिया हुआ उहे ॾाढा तारीफ़ जोगा हुआ मुल्क माना के बेल्ट कंदा आहिनि जेके समाज खे जोड़ींदा आहिनि भाऊ ज़ुल्फ़ुल में हिकु ज़ुल्फ़ जा उहे अदना शागिर्द आहिनि जो असांखे साफ़त या पर ॿुधाया उनजे लाइ जीए सिंधु दरिया बाक़ी हिकिड़ी मौलानी जो चवणु हुयो मौलानी जो चवण खां फरमान आहे त माण्हू पंहिंजे अमल सां गॾोगॾु पंहिंजी जेका संगत हूंदी आहे पंहिंजा यार जेका हूंदा आहिनि हुन सां सुञाणो वेंदो आहे त ज़ाहिर जेका बि यार आहे असां वेठा आहियूं सभु आहियूं संगत वेठी आहे ऐं बाक़ी ॿियो मौलानी हीअ बि फरमायो त यतीम असल यतीम हू हूंदो आहे जंहिंजो हिकिड़ो बि को यार अहिड़ो न हुजे जेको माना ख़ुलूस वारो हुजे ते हू यतीम हूंदो आहे दरअसल ते मां सम्झां थो त ज़ुल्फ़ भाउ न कॾहिं यतीम रहियो आहे न असां बि उनजी संगत जेका वेठी आहे हिकिड़ी ॻाल्हि छो जो वॾी ॻाल्हि कई आहे इन करे थोरी पॉलिटिकल बि बिल्कुलु ठीकु आहे अॼु असांजे ॻोठ जा माण्हू या असां सॼे सिंध जा माण्हू जेका ख़ासि असां नौजवान अची हिते कराची में अयाशी कनि था ऐं हरू भरू काफ़ी ॻाल्हियूं आहिनि शिकायत वारी बि अचनि थियूं त हिन में ॻाल्हि थींदी आहे पर हुन में जेकॾहिं ॾिसजे त एजाज शेख वेठो आहे हीअ महेश वेठो आहे मां आहियां काज़ी आसिफ़ हुयो हीअ अंदरि अकबर जाफ़री वेठो आहे हीअ ज़ुल्फ़ भाउ बि हुन में शामिल हुयो असांजो रत शामिल आहे हिन अयाशीअ में अॼु जेकॾहिं हिते सिंधी छोकिरा ऐं सिंधी एॾे असां अची हिते सॼे कराची में बिखरियल आहियूं हर शोबे में मौजूदु आहियूं त असां जॾहिं ॾुख वारो दौरु हुयो त असां सभु हुयासीं इहे 15-20 ॼणा हुया अख़बार में 15-20 ॼणा कंपेन हलाई 15-20 ॼणा अब्दुल्ला शाह जॾहिं 96 में अब्दुल्ला शाह वारी दौर आई त अयाज सुमरो हूंदो लाड़काने वारो जेको हुन में मिनिस्टर बि थियो अब्दुल्ला शाह हूंदो ताज अहमद हूंदो शहूद आलम हूंदो हिकिड़ो आफाक शाहिद हूंदो असां सभु संगत हूंदी हुई मां हुन में इबरत अख़बार में हूंदुसि इबरत मां मूं शुरूआत कई ते असां वेही हिते सभु पॉलिसियूं ठारायूं न रुगो पॉलिसी ठारायूं बल्कि हुन ते इम्प्लीमेंट बि करायो अॼु ज़माने में अॼु ज़माने में हुयो काज़ी आसिफ़ असां सभु हुया असां सभु जी ज़िंदगी ख़तरे में हुई असां कॾहिं बि कराची के गादी वारे हंध के फॉर द टाइमिंग त ज़रूरु छॾियो हूंदो पर कॾहिं बि न छॾियो आहे इहा बि सिखिया हुई ज़ुल्फ़ भाॼी ऐं ज़ुल्फ़ असां सभु संगत हिकिड़ी हुई ऐं सां हू अॼु इहे सूरत हले पई अॻिते बि पर जेका नौजवान छोकिरा हाणे अचनि पिया उन सां हद बदे गुज़ारिश आहे असांखे बि करणु घुरिजे सभिनी खे चवणु घुरिजे त भाई इहा जेका आहे हीअ काफ़ी क़ुर्बानी खां पोइ इहा सभु सूरत मिली आहे हिन खे वॼायो न हिन खे मज़बूती सां हथ थामे ऐं सिंध में सार संभाल लाइ कमु कयो करप्शन लाइ कमु न कयो असां गुल मोहम्मद मंगी बि चयो अलाह मुंहिंजी भेण चयो ते साफ़ी जेका आया आहिनि हाणे बि आहे त अलाह कहिड़े कहिड़े घर में रहनि था हलनि फिरण लाइ उन्हनि वटि गाॾियूं आहिनि असांखे उन्हनि ते को हू न आहे मां जेलीसी बि आहे असांखे फ़ख़ुरु आहे त भले इहे कयो असां सभु जेका संगत आहे जेको मौलानी जे चवण मूजिबि ज़ुल्फ़ जी जेका संगत आहे त असां बिल्कुलु ख़ुशि आहियूं पंहिंजे मस्ती में मस्तु आहियूं ऐं ही शुक्र आहे त असांजे चवण में असांजे लिखण में हाणे बि दम आहे असां जेका ॻाल्हि चऊं और जेका लिखे ॾियूं जेका रूह संगत जो नालो वरितो सभु त कंहिं पीअ जी ज़रूरत न आहे भले केतिरी वॾी सियासी पार्टी हुजे केतिरो वॾो सियासी पावरफुल शख़्सियत हुजे जेकॾहिं असां को पॉलिसी ठाही आहे त हुन ते इम्प्लीमेंट करायो आहे त ही बि हाणे जेका अची रहिया आहिनि हुननि खे बि करिणो पवंदो ऐं बाक़ी जेका मथे वारी ॻाल्हि कई त मथे वारी ॻाल्हि हमेशह मज़बूत हूंदी आहे ज़ुल्फ़ भाउ बि हुयो ऐं केकरानी जेका ॻाल्हि चई हिकिड़ी मुंहिंजी पहिरियों वास्तो जॾहिं ठीकु ठाक हुयो सुञाण हुई पाण में पर दोस्ती मुंहिंजी अहिड़े क़िस्म जी न हुई वेड़ वारी न हुई इशाद गुलावानी बि हुन में जहिड़ो हुयो त मेंबरशिप वारो मां बि हुयो कराची प्रेस मां सदर हुयुमि त असां वियासीं अवामी आवाज़ इलेक्शन कैंपेन हुई मुंहिंजे कम बाज़ार डाल जी ॻाल्हि आहे ते संगत जेका आई एजाज शेख बि वणंदो हुयो काज़ी आसिफ़ वारा बि सभु यार ज़ुल्फ़ आहे हुन मेंबरशिप न आहे तूं 2007 में कई ज़ुल्फ़ जी मेंबरशिप बि न आहे मूं चयो यार हुनजी फॉर्म ई न आई आहे कसम सां न आई आहे मूं अखियुनि ते रखे चयो त मुंहिंजी फॉर्म न आई आहे चए न यार फॉर्म घटि करायो तूं
मेंबरशिप ना तो 2010 जी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल में असां वियासीं त संगत वरी माना वेड़ शुरू थी वई ना पाण कावड़ी उथी वियो ज़ुल्फा चई यार मां पाण प्यारी आहे मुंहिंजो ॿुधाएसि उहो ॾेखारियो पंहिंजो रसीद ते लिखियल हो इमाम बख्श पीरज़ाद अड़े मूं चयो हथ बंदि यार असां कोन पिया तूं इमाम बख्श जो पाण जेट करायो ये न करे हाणे तुंहिंजी ग़लती आहे असांजी न आहे या त ॿुधायो आहे छो जो 3-4 बाक़ी साफ़ी बि हुया उन्हनि जे नाले में हेठि मथे हुया पर पोइ ज़ाहिर ते ॻाल्हि ॿोल शुरू थी पाण में वेहणो हुयो असां कचहरी कंदा हुआसीं बिल्कुलु यानी नासिब जे बहितरीन जर्नलिस्ट माना कामरेड पॉलिटिकल वर्कर अदबी हर लिहाज़ सां बहितर हुयो ते जीअं ई मालिक चयो न ते जॾहिं असां कॾहिं शाम वारी महफ़िल में हेॾे होॾे ॾींदा हुआसीं ते या असांखे इनवाइट कंदा हुआसीं ते के पॉलिटिकल मामले ते या को अदबी या हिते जे शालती कॉन्फ्रेंस सभ खां पहिरीं असां सभु कराची प्रेस क्लब में 3 ॾींहं जी साईं जीअमसन जी सालगिरह मल्हाईसीं पलेजो साहब जेको असांजो जेका ज़ियाउल जे दौर में जेका कंपेन हली हुनमें अवामी तहरीक ऐं साईं रसूल बख्श पलेजो साहब बि पाण हुयो हुनखे बि घुरायो ते जॾहिं ई घटि ॻाल्हाईंदो ज़ुल्फ़ सुठो जीअं हला चयो न सुठो बि वाजो हलंदो हुयो ते जॾहिं को ॻाल्हि शुरू करे न ते हमरा फांसी वियो त बि यार इहे असांजो त मां नालो आहे ज़ुल्फ़ हाणे तूं ज़ुल्फ़ में फांसी वियो आहे ते हाणे कीअं निकिरंदे इहे तूं पाण तो असां नथा असां वटि को हल बि न आहे हिन जो त कीअं तूं निकिरंदे बहितरीन माना ईमानदार बि हुयो ॻाल्हि माना कहिड़ी बि ॻाल्हि शुरू कयो मां पॉलिटिक्स ते कयो अदब ते कयो कंहिं हिस्ट्री ते कयो असां बल्कि केतिरे मामलनि में हुन सां सिखिया वठंदा हुआसीं त यार हीउ मामिलो आहे ज़ुल्फ़ भाई ॿुधाएसि त उहो ॿुधाईंदो ऐं भोग भोग में बि ॿुधाईंदो कॾहिं सारी सभु ॻाल्हियुनि में ते ज़ाहिर त अॼु पहिरीं वर्सी आहे अफ़सोस बि आहे ते हू घटना आहे असां सां पर मां सम्झां थो ई उहो पंहिंजे आदर्श सोच जेका असां कॾहिं कॾहिं मथे वेंदा आहियूं हाणे बि वेंदा आहियूं ते यादि हूंदो आहे जहिड़ी सीट ते हू वेंदो ते कॾहिं कॾहिं इहा मुंहिंजे ख़्याल में हिकु ॾींहुं पहिरीं भाभी सां मुलाक़ात थी त अब्दुल्ला भाई बि मौजूदु हुयो त चए ते ज़ुल्फ़ जी आहे त छो जो गांधी जो मैसेज बि आयो मूं चयो गांधी जो मैसेज बि आयल आहे चए त उन महिल उन बसि भाभी वई त मां बि मथे वियुमि ते हू जहिड़ी सीट ते वेंदो त इशाद को कंदो हुयो मां हुयुमि फाज़िल बि हुयो फाज़िल जमीली बि हुयो ऐं हिकु अमरा ॿियो बि हुयो ते असां हू वारी सीट जेका आहे न उहो असां ख़ाली करे रखी पोइ हिकिड़ी माना सिगरेट मां ॿाहिरि उहो वेठो वञो सिद्दीक़ चौधरी मूं सां वठी आयो ऐं उनखे ॿारे पोइ एस्ट ते असां रखी पोइ हुते जीअं उहो लतीफ़ो आहे न सिख वारो ते यार मूं छॾे ॾिनी आहे इहो मूं दोस्त जे हवाले सां पिया ते असां उहो सिगरेट उहो छिकंदो ज़बरदस्त तरीक़े सां ऐं इहा बसि यार ज़िंदा सोबत बाक़ी चवंदा आहिनि पर मां सम्झां थो त जेकॾहिं यार सजण जेको आहे पुरखुलूस हुजे यार हुजे ते हू मरण खां पोइ बि गॾु रहंदो आहे हर मौजूद सदा मौजूद सिंध मौजूद सिंध दरिया मौजूद